खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे कराची खां ख़बर ॾियूं त जैकाबाद ऐं कशमोर ज़िले में करप्शन में मुलविस 2 कामोरा नौकरियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। जी नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾींदासूं। जैकाबाद ऐं कशमोर ज़िले में करप्शन में मुलविस 2 कामोरा नौकरियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर जैकाबाद ऐं कशमोर में ₹1.25 अरब रुपयनि जी करप्शन में मुलविस 2 कामोरनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। जैकाबाद में सब अकाउंटेंट सैयद ज़ुल्फ़िकार शाह खे 29 करोड़ 9 लख रुपयनि जी करप्शन करण ते बरतरफ़ कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं कराची खां त जैकाबाद ऐं कशमोर ज़िले में करप्शन में मुलविस 2 कामोरा नौकरियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस जैकाबाद ऐं कशमोर में ₹1.25 अरब रुपयनि जी करप्शन में मुलविस 2 कामोरनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त जैकाबाद में सब अकाउंटेंट सैयद ज़ुल्फ़िकार शाह खे 29 करोड़ 9 लख रुपयनि जी करप्शन करण ते बरतरफ़ कयो वियो आहे। वधीक लाइन ते मौजूद आहे सरगी चांडियो जी। सॻी छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस जैकाबाद ऐं कशमोर कंदकोट में 1 अरब 28 करोड़ रुपयनि जे स्कैंडल्स में मुलविस 2 कामरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। नाणे खाते तरफ़ां 2 कामरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ी जा ऑर्डर जेके आहिनि उहे जारी करे छॾिया आहिनि। डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस जैकाबाद में ग्रेड 14 जो सब अकाउंटेंट सैयद ज़ुल्फ़िकार शाह खे 29 करोड़ 9 लख रुपयनि जी करप्शन जे इल्ज़ाम में नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। उन जारी कयल ऑर्डर में इहो ॼाणायो वियो आहे सैयद ज़ुल्फ़िकार शाह जेको आहे उहो गैरफाल बणियल आईडीज़ जेकी डमी कास्ट सेंटर में पयल हुयूं उहे बिना दस्तावेज़ जे 396 आईडीज़ जेके आहिनि उहे खोलियूं। हिन ज़ाती ॿुधणी में बि हिन एतिराफ़ कयो त 396 जेके आईडीज़ आहिनि उहे मूं एक्टिव कयूं आहिनि ऐं जैकाबाद जे एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर मज़हर हुसैन मक्सी जे ज़बानी हिदायतनि ते समूरियूं आईडीज़ जेके आहिनि उहे एक्टिव कयूं। उन आईडीज़ जो जेको उहो को रिकॉर्ड बि मौजूदु न हुयो ऐं गैर कानूनी तौर ते हिन इहे आईडीज़ खोले करे 29 करोड़ रुपयनि जो गबन कयो। इन करे उनखां नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। जॾहिं कशमोर कंदकोट ज़िले में बि 2 करोड़ 10 लख रुपया करप्शन कंदड़ 16 ग्रेड जो सीनियर कंप्यूटर ऑपरेटर औरंगज़ेब मलाक खे बि नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। जी वरी महिरबानी सॼी अपडेट ॾियण लाइ।